शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठी मीठी ॿार बाबा चवनि था कि हाणे असांखे जीवन में सदा बाप सां गॾु हर कर्म करणो आहे। परमात्मा खे यादि करे हर कर्म कंदासीं त असांखे कॾहिं बि असां जीवन में मूंझदासीं न, छा करूं न करूं। त बाबा चए थो हीअं परमात्मा सां गॾु करण सां न असांखे परमात्मा जी हर कदम ते मदद मिलदी आहे। असांखे कॾहिं ईअं न लॻंदो आहे कि ईअं करां ईअं न करां, ईअं करां ईअं न करां। लेकिन परमात्मा असांखे सदा मदद करण लाइ तयारु रहंदो आहे। भॻवान त चईंदो आहे मां इंतज़ारु कंदो आहियां कॾहिं मुंहिंजा ॿार मूंखे यादि करनि, मुंहिंजी मदद वठनि। भॻवान चईंदो आहे जॾहिं असां आत्मायूं के दुख परेशानी में मुंझी वेंदा आहियूं न, हुन समय बि भॻवान असांजी मदद करण जी कोशिश कंदो आहे। पर माण्हू छा चईंदो आहे, सम्झंदो आहे माण्हू छा कंदो आहे, जॾहिं दुख ईंदो आहे न, कोई अहिड़ी ॻाल्हि अची वई त हुन दुख में ई फसल हूंदो आहे। भले माण्हू चईंदा आहिनि दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। लेकिन माण्हू दुख में ई दुख जी ॻाल्हियूं ई एॾियूं हूंदियूं आहिनि, हुन में ई माण्हू एॾो व्यस्त थी वेंदो आहे। ॾिसो कोई दुख जी ॻाल्हि ईंदी, कोई परिस्थिति ईंदी त रोटी खाइण त बि कुझु न कुझु खाईंदो। लेकिन हुन समय जो नियम आहे भॻवान खे यादि करण जो, उहा ॾाढा घटि माण्हू करे सघंदा आहिनि। छो जी हुन समय ॾाढी सारी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, मन में ॾाढो मन में अशांती हूंदी आहे। लेकिन अगरि असां हुन समय बि पंहिंजो जेको नियम आहे भई ॻाल्हि खे साइड रखी छॾो, भॻवान खे साइड में न रखो, ॻाल्हि खे साइड रखी छॾो, सभु ठीकु आहे, सभु ठीकु थी वेंदो। त बाबा चवनि था हीअं चइण सां छा, हीअं सम्झण सां छा थींदो, असां भॻवान खे बि यादि कंदा हलूं। जीअं शरीर खे रोटी ॾियणु ज़रूरी आहे, हूअं हर घड़ी भॻवान खे यादि करणु ज़रूरी आहे। ॻाल्हि वॾी न थियणी खपे, ॻाल्हि खे वॾो न करो कि ॻाल्हि ई अहिड़ी थी वई कि असां कुझु करे ई न पायासीं। बाबा चवनि था ॻाल्हि खे नंढो करे परमात्मा खे वॾो करो, हुनजी यादि असांखे सदा रहे। त हिन सां छा थींदो कि असां हुन ॻाल्हि खां जल्दी ॿाहिरि निकिरी ईंदासीं। बाबा चवंदो आहे कॾहिं कॾहिं माण्हू ॿार एॾा फसी वेंदा आहिनि कि भॻवान खे ई दोषी ठहराइण लॻी वेंदा आहिनि कि भॻवान असां बुरो कयूं। ऐं वैसे अगरि ख़ुदि खे दुख न हूंदो आहे, ॿिए जो दुख हूंदो आहे, माण्हू ईअं चए त असां हुनखे ॾाढो सुठी रीति सम्झाईंदा आहियूं कि भॻवान थोरी ईअं कई त असांजे कर्म अहिड़ा आहिनि। लेकिन हुन समय सम्झ ई ख़तम थी वेंदी आहे। छो जी असां ॾाढे समय के भॻवान खे यादि करे स्वयं में शक्ति न भरी आहे न। जी सम्झो अगरि असां रोज़ रोज़ शरीर खे ताज़ो भोजन न खारायूं त कोई बीमारी ईंदी त शरीर ते इफेक्ट थींदी न, शरीर खे रिकवर करण में टाइम लॻंदो। अगरि असां रोज़ रोज़ शरीर खे सुठी रीति खाराईंदा रहंदासीं त असांखे सम्झो कोई बीमारी बि आई त असां हुन सां जल्दी ॿाहिरि निकिरी ईंदासीं। त इहे रोज़ रोज़ भॻवान खे यादि करणु छो ज़रूरी आहे, रोज़ रोज़ सुठी ॻाल्हियूं छो ॿुधणु ज़रूरी आहिनि। रोज़ रोज़ भले ई तव्हां सत्संग कीर्तन ॿुधो, ज्ञान कोई बि पाठ पढ़ो, लेकिन अर्थ सहित पढ़ो। रोज़ रोज़ असांखे सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधी करे सुठो सुठो अर्थ कढणो आहे। हिन सां छा थींदो आहे कि असां जीवन में, असांजे जीवन में शुद्ध सुठी ॻाल्हियूं, पॉज़िटिव ॻाल्हियूं बुद्धि में रहंदियूं आहिनि न, पोइ अचानक कॾहिं बि कुझु थी वेंदो आहे न
त हुन सां सहज सां हुन सुठी ॻाल्हियुनि खे वीचार में रखी करे ऐं सहज ॿाहिरि निकिरी वेंदा। त परमात्मा चवनि था रोज रोज असांखे सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधणी। ईअं न की असां त ॿुधंदा ई आहियूं, अॼु नथा ॿुधूं, अॼु असां भॻवान खे यादि नथा करूं, असां त रोज ई कंदा आहियूं, अॼु नथा करूं। ठीकु आहे, अॼु रोटी न खायो, रोज ई खाईंदा आहियो त अॼु न खायो, त बि चईंदा न चलो ठीकु आहे हल्को फुल्को त खायूं ई था। माण्हू व्रत रखंदो आहे त बि सोचंदो आहे भई चलो कुझु बि न, खीर चांहि त पीअंदासीं, चलो कुझु बि न, फल फ्रूट खाईंदासीं। चई खाइण जी छुट्टी न आहे, शरीर खे सनानु पाणी कराइण, साफ़ सुथरा कपिड़ा पाराइण ज़रूरी सम्झंदा आहियो, खाइण पीअण ज़रूरी सम्झंदा आहियो, त उहे रोज रोज असांखे भगवान खे बि यादि करणु ज़रूरी सम्झणो खपे। उहो बि सदा करो त ॾाढो सुठो आहे। भई माण्हू सॼे हर अधु घंटे हर घंटे में कुझु न कुझु खाए पीए ई थो, शरीर खे हर घंटे में चलो पाणी त ॾियणो ई पवंदो। त उहे ई बाबा असांखे चवनि था कि हर घंटे मूंखे यादि करण जो अभ्यास करो। अॼु तव्हां हर सेकेंड छा था करो? अॼु बचपन खां ई माण्हू ॿारनि खे छो पढ़ाईंदा? भई पढ़ी लिखी कुझु ठहींदो, कुझु कमाईंदो, कमाइण सां छा थींदो? पेट पूजा थींदी आहे, कपिड़ा सामान आदि। त उहो ई परमात्मा चए थो तव्हां सॼो ॾींहुं पंहिंजे शरीर जे लाइ था करो था, नंढेपन में ई ॿारनि खे शरीर जे लाइ सभु कुझु करणु सेखारियो था, त उहो ई असांखे सॼे ॾींहं में घड़ी घड़ी पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा खे बि यादि करो। छो जी आत्मा ही में ही मन बुद्धि संस्कार आहे, आत्मा ही सभु कुझु शरीर खां कराईंदी आहे, आत्मा ही सोचदी आहे, मन शक्ति द्वारा निर्णय कंदी आहे। त भगवान खे यादि करणु त ॾाढो ज़रूरी आहे। छो जी अॼुकल्ह मन में ॾाढा उल्टा सुल्टा वीचार हलनि था, बुद्धि कंहिंजी कमु नथी करे, संस्कार कंहिंजा सुठा न आहिनि, त भगवान खे यादि करण सां संजा विचार, निर्णय शक्ति, संस्कार आपे ई ठीक थी वेंदा। त बाबा चवनि था कि हाणे हीअं पंहिंजे जीवन में इहा ज़रूरी चीज सम्झो कि असांखे हर घड़ी परमात्मा खे यादि करणो। बाबा चवनि था जीवन में हाणे युद्ध न करो। कई माण्हू चवंदा आहिनि कि असां भगवान खे यादि करणु वियूं था, लेकिन ॿियूं ॿियूं ॻाल्हियूं थी अचनि, असां यादि ई नथा करे पाऊं, छा करूं? ये थींदो आहे न, माण्हू केतिरी बि कोशिशि करे लेकिन भगवान खे यादि ई नथो करे सघे, ॾाढी सारी ॻाल्हियूं मन में ईंदियूं आहिनि। त अहिड़े समय माण्हू छा करे? माण्हू त चाहे तो असां भगवान खे यादि करूं, लेकिन ॻाल्हियूं ई एॾियूं आहिनि। त भगवान खे यादि करण में बि जीअं युद्ध थो थिए, जे युद्ध में माण्हू सोचंदो न असांखे अॻियां वधण ॾियो, माण्हू अॻियां वधण न ॾींदा आहिनि, त उन सां युद्ध कंदा आहिनि। त उहो ई असां परमात्मा खे यादि करणु चाहियूं था, लेकिन ॿियूं ॿियूं ॻाल्हियूं अचनि थियूं मन में, देह अदेह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव जी। त इहे जीअं युद्ध थो थिए, जीअं गीता में लिखियल आहे न कि युद्ध जे मैदान ते भगवान अची करे गीता ज्ञान ॿुधाई। असल में इहे असांजे मन में जो युद्ध थींदी आहे न, छा छो कीअं हाणे छा थींदो, ईअं छो थियो, अहिड़े मन में जॾहिं प्रश्ननि जी युद्ध थींदी आहे, असांजी बुद्धि एकाग्रचित न थी सघंदी आहे परमात्मा सां गॾु, अहिड़े समय परमात्मा अची करे असां आत्माउनि खे गीता ज्ञान ॿुधाईंदा। केरु ॿुधाईंदो? परमात्मा, कृष्ण न, कृष्ण जी आत्मा बि ये गीता ज्ञान ॿुधी करे स्वर्ग जो वरसो पातई। ॾिसो कृष्ण खे बि कारो ॾेखारींदा आहिनि, कृष्ण बि पंहिंजे विकार बुराइनि जे वश थी करे हर कर्म कंदे कंदे कारो थी वियो, अर्थात हुनजी आत्मा मैरी थी वई हुई, ॾाढा बुरा कर्म कंदे कंदे बि हुनजी करण सां हुनजी आत्मा ते ॾाढे पापनि जो मैल चढ़ी हुयो, जाने अनजाने, मतिलबु छो जो हुनखे द्वापर कलयुग में आई ही विकारनि जी दुनिया, त आत्मा खे पंहिंजे असली नाम, पंहिंजो असली घर, पंहिंजो असली पिता, पंहिंजो असली कमु भुलिजी वेंदो आहे, त आत्मा विकार बुराइनि जे वश थी वेंदी आहे।
त कृष्ण गीता न ॿुधाई, परमपिता परमात्मा ज्ञान जो सागर अची करे असांखे गीता ज्ञान ॿुधाईंदो कॾहिं, जॾहिं हाणे कलयुग अंत में सभी मनुष्य आत्माउनि जो मन हिकु युद्ध स्थल थी वियो आहे, सभिनि जे मन में युद्ध हले थी न, त अहिड़े समय ते अची करे परमात्मा ब्रह्मा तन में अची करे असांखे इहे ज्ञान ॾींदो आहे, जेके असां चईंदा आहियूं गीता ज्ञान। गीता ज्ञान जो दाता आहे परम पिता परमात्मा। ऐं जीअं गीता ज्ञान ॿुधी करे सम्झी करे जीवन खे परिवर्तन कई सभिनि खां पहिरियों, उहो आहे कृष्ण जी आत्मा। त छो जे कृष्ण जी आत्मा परमात्मा जी गीता ज्ञान खे ॾाढो स्पष्ट रीति सां ऐं जल्दी सम्झे, त हिन करे हुनजो ई नाम लिखी छॾियो। चईंदा न कई कई ॿार माउ पीउ ते वेंदा आहिनि, मतिलबु माउ पीउ जीअं हलंदो आहे, जीअं सभु कमु कंदा आहिनि उअं ई कंदा आहिनि, त चईंदा आहिनि न इहे त जीअं पीउ ते वियो आहे। पोइ कॾहिं कॾहिं माण्हू उन्हनि जी शक्ल बि सेम हुजे, ॻाल्हाइण सभु कुझु सेम हुजे, त कई माण्हू मुंहिंजी बि वेंदा आहिनि की इहे हिनजो पीउ आहे या ॿार आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, अगरि पीउ बि थोरो जवान ॾेखारे में ॾे, एॾो ॿुढो न हुजे, त कॾहिं कॾहिं माण्हू मुंहिंजी वेंदा आहिनि। त उअं ई असांखे त ज्ञान परमात्मा ॿुधाई, असांखे त ज्ञान ॿुधाइण वारो परमात्मा, असांजे जीवन खे परिवर्तन करण वारो परमात्मा, गीता ज्ञान द्वारा। त छो जी गीता ज्ञान जॾहिं परमात्मा ॿुधाए पियो, त सभिनि खां पहिरियों कृष्ण जी आत्मा हुन ज्ञान खे सम्झे, पंहिंजे जीवन खे परिवर्तन करे परमात्मा जहिड़ा गुण शक्ति स्वयं में धारण कई। कृष्ण जी आत्मा भगवान न थी वई, लेकिन हुन भगवान जा गुण शक्तियूं स्वयं में धारण करे भगवान जहिड़ी थी। सभिनि खां पहिरियों, ईअं त ॾाढा सारा ॼणा थिया, लेकिन कृष्ण जी आत्मा सभिनि खां पहिरियों थी हुई। तॾहिं माण्हुनि ऐं छो जी परमात्मा कृष्ण जी आत्मा जे 84 जन्म में आयो हुयो हुनजे शरीर में, छो जी भगवान खे त पंहिंजो शरीर आहे न, त हुन शरीर में अची करे भगवान गीता ज्ञान ॿुधाई, त माण्हुनि जो इहे त कृष्ण जी आत्मा आहे, त माण्हू सम्झो कृष्ण ई ॿुधाए थो। छो जो ॿाहिरां आत्मा कंहिंजे शरीर में अची वेंदी आहे त हुनखे पतो थोरी लॻंदो आहे की फलाण, उहो जॾहिं ॻाल्हाईंदी आहे तॾहिं पतो लॻंदो आहे। त ईअं ई परमात्मा बि हिकु आत्मा आहे, हुन वटि पंहिंजो शरीर कोन अथसि, लेकिन हुनखे हिन सृष्टि जे अची करे हिकु अहिड़ो ज्ञान ॾियणो आहे जंहिंसां हिन सृष्टि में सभु धर्मनि जो विनाश थी, हिकु धर्म जी स्थापना थी, आदि सनातन देवी रीति। ऐं परमात्मा हिन सृष्टि ते अची करे इहो कमु ब्रह्मा द्वारा कंदा आहिनि। त जॾहिं हिन सृष्टि जे पहिरियों पहिरियों परमात्मा अवतरित थिया हुया ब्रह्मा जे तन में, त हुनखे जीअं जीअं परमात्मा चई त उहो झटि झटि पहचानजी वियो, ऐं हुन फटाफट भॻवान खे यादि करे हुननि जी श्रेष्ठ मत ते हली करे पोइ ऊच पद पाते। तॾहिं माण्हू कृष्ण खे भगवान जे रूप में पूछनि, तॾहिं माण्हू सोचंदा आहिनि कृष्ण भगवान अचे, गीता ज्ञान कृष्ण, लेकिन कृष्ण न ॿुधाए अथई। कृष्ण खे त अहिड़ो ठाहिण वारो गीता ज्ञान आहे, लेकिन गीता ज्ञान जो दाता आहे परम पिता परमात्मा। हीअं त ॿिया बि असां आत्माऊं गीता जो ज्ञान जीवन में धारण करे हलूं था, लेकिन ॾिसो असां केॾो ऊचो ज्ञान ॿुधूं था, इहो बि असांखे नशो हुजणो खपे कि असांजो ज्ञान केॾो ऊचो आहे, असांजो ज्ञान दाता केतिरो ऊचो आहे न। त बाप चवनि था कि हाणे सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे ऐं मूंखे यादि करे मुंहिंजे चए ते हलो, मूंखे यादि करे मुंहिंजे चए ते हलो त तव्हांखे स्वर्ग जा सुख मिलंदा। भई गीता ज्ञान सां छा थींदो आहे, स्वर्ग जा सुख मिलंदा आहिनि। त स्वर्ग जा सुख वठण लाइ गीता ज्ञान ॿुधो, जीवन में धारण करो, पोइ ई स्वर्ग जा सुख ॾिसी सघंदासीं।
छो जी स्वर्ग में हलण लाइ असांखे स्वयं खे सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठाहिणो पवंदो। स्वर्ग में हलण लाइ असांखे स्वयं खे परिवर्तन करणो पवंदो, न त असां स्वर्ग में न वञी सघंदासीं। ॿियो बाबा चवनि था हिन लाइ योद्धो न ठहो, सदा मूंखे यादि करण वारा ठहो। हाणे युद्ध करे असांखे भॻवान खे यादि न करणो आहे, भई असां भॻवान खे यादि करण वियूं था लेकिन मन में ॿिया ॿिया वीचार अचनि था। इहे थी वियो जीअं असां युद्ध था करूं कि वीचार न अचनि ऐं असां भॻवान खे यादि कंदा। त बाबा चवनि था हाणे युद्ध न करो, एतिरो असांखे परमात्मा जी पहचान हुजणी खपे। भई भॻवान केरु आहे? मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे। भॻवान सां असांखे छा प्राप्ति थींदी आहे? ज्ञान गुण शक्तियुनि जो वरसो। भॻवान असांजे लाइ स्वर्ग जहिड़ी दुनिया स्थापना कंदा आहिनि। भॻवान ऊच ते ऊच परम पिता परमात्मा असांजी आत्मा जो पीउ असां आत्माउनि जे लाइ स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, असांखे इलाही सुख ॾींदा आहिनि। दीदी असांखे भॻवान जे बारे में पतो हूंदो ऐं उहो छा कंदो, हुनखे असांखे रोज़ छो यादि करणो, अगरि इहे दिमाग़ में हूंदो त असांखे कॾहिं बि भॻवान खे यादि करण में महिनत न लॻंदी। असांखे कॾहिं बि न लॻंदो कि मां भॻवान खे यादि करां थी लेकिन मूंखे विच विच में मुंहिंजो मन ॿियो काॾे थो हली वञे। अगरि हीअं असांजो थिए थो भई असां भॻवान खे यादि करण वियूं था लेकिन असांखे पंहिंजे शरीर देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव था यादि अचनि, त सम्झी वठो कि तव्हां भॻवान खे सां तव्हांखे प्यार न आहे। भॻवान खे छो यादि कबो आहे हुनजो महत्व तव्हांखे पतो न आहे। ॾिसो अगरि डॉक्टर वटि असांखे छो ॾेखारिणो आहे, अगरि पतो हूंदो आहे ऐं हुन डॉक्टर जी वैल्यू हूंदी आहे। केरु डॉक्टर न अपॉइंटमेंट सां मिलंदा आहिनि, अगरि उहो टाइम हली वियो त पोइ ॿियो अपॉइंटमेंट वठो, थींदा न। त उहो ई परमात्मा बि असांखे चवनि था कि असांखे भॻवान जो महत्व न पतो आहे न, तॾहिं त हेॾो ऊच ते ऊच बाबा असां रोज़ सुबुह मिलण ईंदा आहिनि। लेकिन असां हेॾे होॾे ध्यानु, हेॾे होॾे मन भटकल हूंदो आहे त असां जो प्राप्ति परमात्मा खां करणी खपे उहो कंदा न आहियूं। ऐं उहो ई माण्हू चए कि असां रोज़ अमृत वेलो तव्हांखे फोन कंदासीं, रोज़ अमृत वेले फलाणे डॉक्टर वटि तव्हांजो ट्रीटमेंट आहे, त हुन विधि सां सॼो कमु, मतिलबु डॉक्टरनि जी हिक ॿिए जी केॾी वैल्यू आहे। तव्हांजो खीर वारो चए कि मां अॼु खां रोज़ 4 बजे ईंदमि, खीर वारनि जी त ॾाढी महिनत हूंदी आहे। चलो 4 न त 5 बजे ईंदमि, छा कंदव? खीर न वठंदव? निंड थी अचे? त जॾहिं बाक़ी ॻाल्हियुनि खे, बाक़ी चीजनि खे तव्हां महत्व ॾियो था, त इहे बि असांखे सम्झणो खपे कि रोज़ सुबुह जो 4 बजे असां केरु मिलण ईंदो? परमात्मा। उन सां वेही करे मिली करे ॻाल्हियूं करणियूं खपनि, उन्हनि सां पंहिंजी हर मन जी ॻाल्हि शेयर करो, उन्हनि खे ॿुधायो, उन्हनि सां मिलन मनायो, उन खां शक्ति वठो, उन्हनि जा गुण ॻायो। बाक़ी बसि उथिया बि त बसि भॻवान जे नाम जा पाठ कया। हाणे कोई तव्हां सां मिलण अचे, अगरि तव्हां हुननि जे नाम जा पाठ ई कंदा रहो, हुननि जे नाम जा जाप ई जपदा रहो, त उहा चईंदो मूंखे छो सॾु करायो पोइ। साम्हूं अगरि कोई मिलण ईंदो त हुन सां ॻाल्हाइणो पवंदो न, भले हुनजी मर्ज़ी उहो केतिरो मिंट बि रहे, असां त ॻाल्हायूं। त ईअं ई परमात्मा बि असांखे चवनि था कि रोज़ सुबुह जो उथी करे मूंसां रोह रिहान करो कि मां केरु, मुंहिंजो पीउ केरु, ऐं हाणे मां हिन सृष्टि ते छा थी करां, ऐं मूंखे हाणे छा करिणो आहे। कोई बि मन में ॻाल्हि हुजे उहो सुबुह जो उथी करे परमात्मा खे यादि करे हुनखे ॿुधायो। इहो ई त योग थींदो, मतिलबु कीअं बि करे असां आत्मा ऐं परमात्मा सां कनेक्शन में आहियूं।
बुद्धि योग बल द्वारा। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। अविनाशी सुहाग ऐं भाग्य जे तिलक सो भविष्य जे राज तिलक धारी ठहो। संगम युग ते देवन जो देव जा सुहाग परमात्मा वो माया परमात्मा संतान जा भाग्य जो तिलक प्राप्त थींदो। संगम युग ते भाग्य जो तिलक प्राप्त थींदो। अगर असां सुहाग ऐं भाग्य जो तिलक अगर असांजो अविनाशी आहे त माया हिन तिलक खे मिटाए न सघंदी आहे। मतलब जेतिरो पक्को करे हलंदा ओतिरो माया मिटाए न सघंदी आहे। त हितां जी सुहाग ऐं भाग्य जे तिलकधारी सो भविष्य राज्य तिलकधारी। बाब चवनि था त भविष्य में ऊच पद पाइण लाइ हाणे खां ई माया ते विजय प्राप्त करण जो तिलक लॻाए। राज्य सां गॾु रॉयल फैमिली खे भी तिलक दिवस मल्हाइबो आहे। जेको महाराजा महारानी ठहींदो हुन सां गॾु रॉयल फैमिली खे भी तिलक लॻाइबो आहे। त बाबा चवनि था हिन रीति रोज पंहिंजे मस्तक ते विजय जो तिलक। स्लोगन आहे सदा हिक जी स्नेह में समाये रहो त ये मोहब्बत मेहनत जी समाप्त थी वेंदी। पर अगरि असां बाबा सां असांखे स्नेह आहे, अगरि सच्चा स्नेह आहे त ॿियो काॾे वञी न सघंदो। त सदा हिकु बाप सां जे स्नेह में समाये रहो त बाबा जी प्यार सां असांजे जीवन में महताव ख़तम थींदो वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।